नस लाड़काने में वाक़िया कंदासीं। लाड़काने जी सांडका मेडिकल कॉलेज जे हॉस्टल में गुज़िरियल शागिर्दाणी नौशीन कासमी जो लाश अचण वारे वाक़े खां पोइ शहीद मोहतरमा बेनसीब भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत लाड़काने जे समूरनि तालीमी इदारनि में रथियल समूरा इम्तिहान मुलतवी करे तदरीसी अमल बंद कयो वियो आहे, जॾहिं त शागिर्दाणियुनि खे हॉस्टल ख़ाली करण जी हिदायत कई वई आहे। लाड़काने में वाक़िया कई पिया। सांडका मेडिकल कॉलेज जे हॉस्टल में गुज़िरियल शागिर्दाणी नौशीन कासमी जो लाश अचण वारे वाक़े खां पोइ शहीद मोहतरमा बेनसीब भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत लाड़काने जे समूरनि तालीमी इदारनि में रथियल समूरा इम्तिहान मुलतवी करे तदरीसी अमल बंद कयो वियो आहे, जॾहिं त शागिर्दाणियुनि खे हॉस्टल ख़ाली करण जी हिदायत कई वई आहे। वाक़िया कई पिया। सांडका मेडिकल कॉलेज जे हॉस्टल में गुज़िरियल शागिर्दाणी नौशीन कासमी जो लाश अचण वारे वाक़े खां पोइ शहीद मोहतरमा बेनसीब भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत लाड़काने जे समूरनि तालीमी इदारनि में रथियल समूरा इम्तिहान मुलतवी करे तदरीसी अमल बंद कयो वियो आहे, जॾहिं त शागिर्दाणियुनि खे हॉस्टल खाली करण जी हिदायत कई वई आहे। वाक़े आगाह कई पिया। लाड़काने जे सांडका मेडिकल कॉलेज जे हॉस्टल में गुज़िरियल शागिर्दाणी नौशीन कासमी जो लाश अचण वारे वाक़े खां पोइ शहीद मोहतरमा बेनसीब भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत लाड़काने जे समूरनि तालीमी इदारनि में रथियल समूरा इम्तिहान मुलतवी कया विया आहिनि, जॾहिं त शागिर्दाणियुनि खे हॉस्टल ख़ाली करण जी हिदायत कई वई आहे। लाड़काने मां ख़बर अवां शेयर कई पिया। सांडका मेडिकल कॉलेज जे हॉस्टल में गुज़िरियल शागिर्दाणी नौशीन कासमी जो लाश अचण वारे वाक़े खां पोइ शहीद मोहतरमा बेनसीब भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत लाड़काने जे समूरनि तालीमी इदारनि में रथियल समूरा इम्तिहान मुलतवी कया विया आहिनि, जॾहिं त शागिर्दाणियुनि खे हॉस्टल ख़ाली करण जी हिदायत कई वई आहे। वाक़े आगाह कई पिया। सांडका मेडिकल कॉलेज जे हॉस्टल में गुज़िरियल शागिर्दाणी नौशीन कासमी जो लाश अचण वारे वाक़े खां पोइ शहीद मोहतरमा बेनसीब भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत लाड़काने जे समूरनि तालीमी इदारनि में रथियल समूरा इम्तिहान मुलतवी करे तदरीसी अमल बंद कयो वियो आहे, जॾहिं त शागिर्दाणियुनि खे हॉस्टल ख़ाली करण जी हिदायत कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां लाड़काने मां शेयर कई पिया। सांडका मेडिकल कॉलेज जे हॉस्टल में गुज़िरियल शागिर्दाणी नौशीन कासमी जो लाश अचण वारे वाक़े खां पोइ शहीद मोहतरमा बेनसीब भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत लाड़काने जे समूरनि तालीमी इदारनि में रथियल समूरा इम्तिहान मुलतवी कया विया आहिनि, जॾहिं त शागिर्दाणियुनि खे हॉस्टल ख़ाली करण जी हिदायत कई वई आहे। आगाह कई पिया। वाक़े लाड़काने जे सांडका मेडिकल कॉलेज जे हॉस्टल में गुज़िरियल शागिर्दाणी नौशीन कासमी जो लाश अचण वारे वाक़े खां पोइ शहीद मोहतरमा बेनसीब भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत लाड़काने समूरनि तालीमी इदारनि में रथियल समूरा इम्तिहान मुलतवी कया विया आहिनि, लाड़काने में ख़बर अवां सां शेयर कई पिया। सांडका मेडिकल कॉलेज जे हॉस्टल में गुज़िरियल शागिर्दाणी नौशीन कासमी जो लाश अचण वारे वाक़े खां पोइ शहीद मोहतरमा बेनसीब भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत लाड़काने जे समूरनि तालीमी इदारनि में रथियल समूरा इम्तिहान मुलतवी कया विया आहिनि, तफ़सील कंदासीं। ब्यूरो चीफ लाड़कानो मुनव्वर इम्तियाज़ जी मुनव्वर DIG कुछ देर पहिरीं मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हिन खां अलावा CMC जे विच में DIG विच में मुलाक़ात थी आहे। उन्हनि इहो चयो आहे त असां हॉस्टल बंदि करण लाइ नाहे चयो, न ई इम्तिहान मुलतवी करण जो चयो आहे। अभी लाड़काने जे मेडिकल कॉलेज में नौशीन वारे जो मुबैना तौर फाओ खाधो उन मामले जो DIG लाड़कानो नोटिस भी वरितो ऐं नोटिस वठण खां पोइ उन हॉस्टल जो दौरो पिणु कयो, जंहिंखां पोइ जेकी सांडका मेडिकल कॉलेज हॉस्टल आहे उनजी जेके इंतज़ामिया आहे, उनजो जेको वाइस चांसलर आहे, उनजे पारां रजिस्ट्रार आहे करारो शाह, उनजे तरफ़ां हिकिड़ो सर्कुलर जारी कयो वियो जंहिंमें जेके शागिर्द हुआ शागिर्द आहियूं उन्हनि खे यूनिवर्सिटी
ख़ाली करण जो जेको आहे उहो सर्कुलर जारी कयो वियो आहे ऐं उन मां काफ़ी जेके आहे शागिर्द ऐं शागिर्दानियूं पंहिंजो सामान गाॾियुनि में खणाए रवाना बि थी चुका आहिनि ऐं उन्हनि खे इहो चयो वियो त फौरी तौर ते उहे सभु जेके हॉस्टल आहिनि उहे ख़ाली कनि ऐं ईंदड़ महीने जेके उन्हनि जा इम्तिहान हुआ उहे बि मुलतवी कया विया हुआ। त अहिड़े हवाले सां न त हुते DIG जेको आहे दौरो बि कयो आहे, SSP हुन सां लाड़काणो गॾु ऐं उनजो चवणु आहे त हिन सॼे मामले जी जेको आहे उहो जांच करे रहिया आहिनि ऐं उनजो काल्ह पोस्टमार्टम बि कयो वियो ऐं 3 ॾींहंनि जे अंदरि उहा जेकी पोस्टमार्टम रिपोर्ट आहे उहा बि जेको आहे जारी कई वेंदी ऐं मेडिकल यूनिवर्सिटी जेके इंतज़ाम आहे उनजे पारां 5 रुकनी फैक्ट फाइटिंग कमेटी बि जेके जोड़ी वई आहे जेका 5 ॾींहंनि जे अंदरि हिनजी रिपोर्ट जारी कंदी। जी महिरबानी मुनव्वरन तफ़सील जे लाइ।